रिश्तन के दे नौशान सॉन्ग जेको बैटरी थे ऑन एयर थे मतलब असां दोस्त के खिचायो ना है ऐं तू जय फ्राक में ॾाढो सुठो मशहूर भी वियो केटीएन जी तमाम घणी महिरबानी जो असांखे एतिरी मतलब छा चवंदा आहिनि बैक ॾिनी अथऊं हर गाने खां पोइ हिकिड़ो नओं चाम ऐं नयूं ॻाल्हियूं साम्हूं थियूं अचनि ऐं छा चवंदा आहिनि शोहरत जो नओं नशो हर दफ़े माना टुन था थी वञो तव्हां सफ़ा टुन था कीअं महसूस कंदा आहियो तव्हां जॾहिं तव्हां ॻाईंदा आहियो परफॉर्मेंस ॾींदा आहियो लाइव कॉन्सर्ट्स में उन वक़्तु छा तव्हांजी कैफ़ियत हूंदी आहे मां हिकिड़ो शो कयो शायदि तव्हां बि हुन शो में हुयो जामशोरोहित शो जामशोरोहित शो सम्झो त उहो मुंहिंजो ॿियो शो हुयो केटीएन जे हिसाब सां त उते जॾहिं मूंखे तमामु घणी ऑडियंस मां मोट मिली ॾाढी क्लैपिंग थी त उहो जेका मूंखे माइक केतिरो हुनजो वज़न हूंदो आहे अधु या पा अधु किलो वधि में ॿिनि वणनि जी बि लॻे एॾी ख़ुशी पई थिए मुंहिंजे सॼे बदन में शेवरिंग पई थिए ऐं ख़ुशीअ में चवंदा आहिनि न ख़ुशी जा घोड़ा अचण वारा मां मां स्क्रीन जे साम्हूं बीठो आहियां कैमरा ईअं न अमा अमा अॻियां माण्हू चवंदा अलाए छा यादि अची वेंदो रोई पिया उहो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तमामु घणी ख़ुशी थींदी हद खां वधीक ख़ुशी उन खां पोइ वरी काफ़ी शोज़ थिया प्राइवेट शोज़ बि विया आहियूं अलाह जी महिरबानी सां ॾाढी इज़त आहे ॾाढी शोहरत आहे कीअं महसूस थींदो आहे जॾहिं तव्हां अननोन पर्सन हुया केटीएन अचण खां अॻु में उन वक़्तु माण्हुनि जो तव्हां सां कीअं बिहेव हूंदो हुयो वरी हाणे जॾहिं केटीएन ते तव्हां अनेर आहियो माशाल्लाह सुठा सिंगर आहियो सुठा सुठा सॉन्ग अचनि था तव्हांजा हाणे उन्हनि माण्हुनि जो मिलणु कीअं आहे पहिरियों कीअं हूंदो पहिरियों असल में ईअं न आहे माण्हू जो पंहिंजो ई बिहेव जेको आहे पाण इज़त ॾींदा त इज़त वठंदा न पहिरियां त ईअं हूंदो न जेको माण्हू सुञाणींदो आहे उन हल्के हाणे त सभु को सुञाणे थो हाणे सभु सुञाणे थो लॻी था वञूं कॾहिं त ऐं सही तुंहिंजो साथ तव्हां आहियो न ख़ुशि आहियो चवां भला ठीकु ठाक चांहि पीओ हे हो हाणे त अलाह जी महिरबानी सां हिकिड़ो आम माण्हू सुञाणे थो ऐं वधि में वधि घर जा भाती या माइट ईअं हो हाणे तमामु वधीक अलाह जी महिरबानी आहे तमामु घणी भला शोबिज़ सां तव्हां वाबस्ता आहियो तमामु सुठा शोज़ बि कयो था गाना बि चओ था सुठा सुठा शोबिज़ सां रिलेटिव का ख्वाहिश आहे ॿी का शोबिज़ सां रिलेटिव ॿी मुंहिंजी ख्वाहिश आहे पर तव्हां खिलंदो सभु जेके वेठा आहियो न अगरि खिलण जी ॻाल्हि हूंदी खिलंदासीं बाक़ी छोकिरो न असल में मुंहिंजी ॿी आहे ख्वाहिश आहे त मूंखे एक्टिंग करण जो ॾाढो शौक़ु आहे माशाल्लाह माना ड्रामनि वग़ैरह में या सम्झो तव्हां पाण आर्टिस्ट आहियो एक्टिंग जो वधीक तव्हांजो रुझान आहे एक्टिंग ॾे सिंगिंग में छो आयो एक्टिंग जा स्टार्ट वठो था एक्टिंग में ॿुधूं त घणा पापड़ विझणा था पवनि ऐं सिंगिंग पहिरियों सोचो सिंगिंग करे ॾिसूं कैमरा जे साम्हूं अची सघूं या हिमत थिए थी कैमरा जे साम्हूं अक्सर इहो चई वेंदो त राग ॻाइणु तमामु मुश्किल हूंदो आहे उहो त गॉड गिफ्टेड आहे न उहो त मूंखे मुश्किल नथो लॻे फ़िलहाल अच्छा भला राग जी बाक़ाइदा सिखिया वरिती तव्हां या ईअं शुरू थी वियो पॉप सिंगिंग में न थोरी घणी सिखिया मां वरिती आहे केरु उस्ताद केरु आहे ईअं सम्झो त ख़ाला आहे मुंहिंजी आबदा परवीन इहो तव्हांखे बि ख़बर मता न हुजे उन्हनि वटि मां कुझु अर्सो रहियो हुउमि कुझु सिखियो हुउमि उन्हनि खां मतिलबु बेसिक तव्हां उन्हनि खां सिखिया राग जी सिखिया वरिती सायण आबदा परवीन खां हा मतिलबु तव्हांजो जेको सिखिया जी शुरूआति थी घर खां ई थी हा सही त अगरि तव्हां सिंगर न हुजो आहे त तव्हां छा हुजो आहे मां सिंगर न हुजां त मुंहिंजे ख़्याल में एडवोकेट हुजां छो जो असांजे घर में मुंहिंजो बाबा एडवोकेट आहे मुंहिंजो वॾो ब्रदर आहे उहो एडवोकेट आहे ऐं मूं त LLB में बि दाख़िला वरिती पर बल्कि आहे बि सिंगिंग डे ऐं शोबिज़ डे ॾाढो लाड़ो थी वियो पर घर वारनि बि ॾाढो सपोर्ट कयो बाबा सपोर्ट कयो मूंखे ॾाढो घणो त भले तव्हांजो अगरि किथे शौक़ु आहे तव्हां भले स्ट्रगल कयो हुते ऐं स्ट्रगल कयूं था पिया अलाह जी महिरबानी सां थोरे अर्से में काफ़ी नालो मिलियो आहे केतिरो अरसो थियो तव्हांखे ॻाइण शुरूआत कई आहे जॾहिं तव्हां बाक़ाइदा अचण खां पोइ ॻाइण शुरू कयो अथव या अॻु में बि ॻाईंदा हुआ आम सवाल आहिनि आम ई जवाबु आहे त बचपन खां ॻाइण जो वधीक शौक़ु पर बाक़ाइदा जीअं हिकिड़ो शुरूआति थींदी आहे त बसि मुंहिंजो हाणे प्रोफेशन इहो आहे सिर्फ़ु ॻाइणो आहे गाना ॻाइणा आहिनि वीडियोस कमु करणो हुननि में न बचपन खां तव्हांखे ॿुधायो न मूंखे शौक़ु हूंदो हुओ पोइ हुन खां बाद में घर वारनि तमामु घणनि करे कयो मुंहिंजी अमर बाबा त भई तूं कोई कैसेट वग़ैरह ऑडियो कैसेट वग़ैरह एल्बम वग़ैरह मुंहिंजा 3 एल्बम आयल आहिनि केटीएन खां पहिरियों चैनल खां पहिरियों माशाल्लाह पाण पंहिंजा गाना या कंहिं ॿिए गुलकार जा चया हुआ
न ट्रिब्यूट पेश कयो जीअं हाणे हिजर फ़राक आहे जी कुझु अहिड़ा बि आहिनि ऐं कुझु वरी पंहिंजी धुनियूं बि आहिनि यानी पंहिंजी धुन पाण कंपोज कंदा आहियो या कंहिंजी अडप्ट घणे क़दुरु पाण बि कंदा आहियूं या जेके सुठा असां वटि कंपोज़र आहिनि उन खां बि कराईंदा आहियूं भला तव्हांजो इन वक़्तु ताईं 3-4 गाना सुठा हली रहिया आहिनि माशाल्लाह सां ऐं चार्ट्स ते बि तमामु रेटिंग ते फर्स्ट ते रहियो आहे इहो तुंहिंजी हिजर फ़िराक में ख़ासि करे वॾो मशहूरु हुआ इन गाने मां तव्हांजो पसंदीदा गानो कहिड़ो आहे जेको तव्हां चयो त मूं सुठो गीत चयो आहे पसंदीदा सॉन्ग त मुंहिंजो हूअं बि बचपन खां इहो ई रहियो आहे तुंहिंजे हिजर फ़राक में छो जो तमामु पुराणो सॉन्ग आहे जी ठीकु आहे न ऐं हिनखे मुंहिंजे ख़्याल में ख़ान साहिबु सादिक अली ख़ान ॻायो ऐं उन खां पोइ उस्ताद कमर सुमर ॻायो कमर सुमर पोइ त धुनियूं काफ़ी ॻायूं जीअं गुल अहिड़ी तरह था हवा में जी। लुॾनि या ख़ान साहिबु ग़ुलाम अली ॻायो मेरे शौक़ दानी एतबार तेनो पर असल में इहा असांजी सिंधी कंपोज़िशन आहे जेका ख़ान साहिबु सादिक अली ख़ान ॻाई मूंखे ॾाढो वणंदो हो हुनजी धुन ॾाढी वणंदी हुई मुंहिंजे ॿिए नंबर एल्बम में उहो गानो हुयो बि पर उनखे मां रीमिक्स कयमि जीअं थोरो नवां सां न्यू जनरेशन ॿुधनि था हा। अॼुकल्ह रीमिक्सिस वधीक था ॿुधनि हा। इन जे करे त मूंखे उहो ॾाढो वणंदो आहे पंहिंजो गानो नाज़रीन सईद तुनियो साहब जी पसंदि हिननि जो संदसि गानो तुंहिंजी हिजर फ़िराक में माहे लका न की दम थो वञे न की गम थो वञे हिननि खे ॾाढो पसंदि आहे यकीनन तव्हांखे बि पसंदि हूंदो अचो त ॾिसूं था सईद तुनियो साहब जी पसंदि तुंहिंजी हिजर फ़िराक में माहे लखा नकी गम थो वञे नकी दम थो वञे मां तो लहरवा तो सुबह मसा नकी गम थो वञे नकी दम थो वञे तुंहिंजे हिजर फ़िराक में माहे लखा नकी गम थो वञे नकी दम थो वञे अफ़सोस बिरह जी बीमारी हाज़ कभी सुञाणे की न सघिया अफ़सोस बिरह जी बीमारी हाज़ कभी सुञाणे की न सघिया मुझे दर्दन जी कई कहना दवा नकी गम थो वञे नकी दम थो वञे वाह वाह गानो आहे मां जो ॾिठोसीं तुंहिंजे हिजर फ़िराक में माहे लका नकी दम थो वञे नकी गम थो वञे ॾाढो सुठो तव्हां ॻायो सईद तव्हांजो गानो माशाल्लाह सां आयो ॾाढो सुठो इहो मशहूरु बि थियो आहे असां तो सिवा कंहिंखे चाहियो न आहे इहो मतिलबु कसम खणी ॻाल्हि था कयो त असां तो सिवा कंहिंखे चाहियो न आहे उन खां लास्ट सॉन्ग त मुंहिंजो इहो ई आहे असां त सुवागे खे चाहियो न आहे ऐं हाणे जेको फोर्थ कमिंग सॉन्ग आहे उहो नदीम डायरेक्ट पियो करे नओं तव्हां ठाहियो आहे हा नई कंपोज़िशन आहे मुंहिंजी कुझु ईअं आहे त उनजा ॿोल थोरा अगरि गुनगुनाए ॿुधायां थो फनकार चवण जी ज़रूरत न हूंदी आहे हुन पाण ई जज़्बात जॻह आहिनि ॿुधाइण जे लाइ फासिला फासिला ई रहा वायदा वायदा ई रहा फासिला फासिला ई रहा वायदा वायदा ई रहा वायदा वायदा ई रहा इन जो मिसरो आहे इरशाद तो भी कोशिश न कई मुंह भी कोशिश न कई जेका रंजिश हुई साई रह जी वई साई रह जी वई मरहला सब डूठा ई रहा वायदा वायदा ई रहा फासिला फासिला ई रहा वायदा वायदा ई रहा वाह वाह ॾाढो सुठो गानो
सईद माशाल्लाह ॾाढा सुठा सुठा गीत तव्हां केटीएन खे ॾिना आहिनि तव्हांजो हिननि मां को सुठो गीत जंहिंमां तव्हां सेटिस्फाइड हुजो त हीउ सुठो गीत चयो आहे हिन जो बि आम ई सवाल आहे सभु सुठा मूंखे लॻंदा आहिनि छो जो मूं ॻाया आहिनि जी वधीक जेको तमामु घणो हिट थियो तुंहिंजे अजर फिराक में जेको नदीम मीरानी डायरेक्ट कयो ऐं जंहिंखां वधीक मूंखे पसीराई मिली माण्हुनि हुन मां वधीक सेटिस्फाइड आहियो सेटिस्फाइड कीअं ते हुन मां आहियां मां त इहो सुठो गीत ॻायो आहे मूं हम्म। पर चवंदा आहिनि त अगरि आर्टिस्ट सेटिस्फाइड थी वञे पंहिंजे कम मां त उहो कीअं हद ताईं थियो न अच्छा। मां त थोरो सफ़ा न कंहिं चयो हद ताईं थियो मतिलबु मां कश्मीर इन करे सेटिस्फाइड थियो आहियां त पब्लिक मां मूंखे ॾाढी सुठी मोट मिली आहे सही त फ्यूचर में तव्हांजो छा प्लान आहे छा प्लानिंग आहे अॻिते छा करण जो इरादो आहे अॻिते इहो ई सोचियो आहे त सुठा सुठा गीत केटीएन खे ॾियूं ऐं मतिलबु जीअं मां तव्हां अॻु में ॿुधायमि शौक़ु थोरो घणो मूंखे एक्टिंग जो आहे जी एक्टिंग में बि थोरो आज़माइण सां पाण खे एक्टिंग में अगरि कंहिं डायरेक्टर चांस ॾिनी त एक्टिंग बि कंदा हा कोशिशि न न बिल्कुलु असांजा सभु गुलकार जेके बि एक्टिंग में अची विया आहिनि शमन मीराली खां वठी जुल्फलीअ ताईं हाणे वरी इहो बि थी वियो आहे अचणु घुरिजे अहिड़ी का ॻाल्हि न आहे बाक़ी LLB जो कई तव्हां त उहा न कंदव उहा बि कंदासीं उहा बि कंदव बाबा जो शौक़ु पूरो करिणो आहे बिल्कुलु ज़रूरी आहे हुननि जो इहो ख़्वाबु आहे ऐं तव्हां ज़रूरु वकील बि थींदव ऐं चवंदा आहिनि न त दादा केस पियो ॻाइजे तव्हां उहो सच में केस ॻाईंदव पोइ कंहिं न सुर में कंहिं ॻाईंदा। सुर में माना जज साहिबु ॿुधाईंदो जज साहिब ही मुंहिंजो मुवकिल बेगुनाह हा जज साहिब चवंदा यार वाकई सचो आहे अगरि सुर में सुरीलो हूंदो त मूंखे बेल ॾेई छॾींदो सचा सुर विधा त हिन केस में न करण खे भरी कयो हम्म। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा तव्हां LLB बि कयो ऐं सिंगिंग बि तव्हां जारी रखो नाज़रीन असां पंहिंजो प्रोग्राम बि अञा जारी रखियो आहे पर हिकु नंढे ब्रेक खां पोइ वापसि अचूं था अञा सही तुनियो सां तमामु वधीक ॻाल्हियूं करणियूं आहिनि सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी बैक आफ्टर अ शॉर्ट ब्रेक वेलकम बैक नाज़रीन KTN स्टार में सही तुनियो साहब अॼु असां सां गॾु आहे अचो त असां ॻाल्हियूं जारी था रखूं सही त तव्हांखे कॾहिं महसूसु थियो त तव्हां हिकु सुठा सिंगर थी सघो था ऐं सुठो ॻाए सघो था बचपन में जॾहिं माण्हू नंढो हूंदो आहे त पीउ मां ख़बर हूंदी आहे त हे कहिड़ी फील्ड ॾांहुं वञी सघे थो या हिन में कहिड़ो जरासीम आहे त बाबा मूंखे घणो इनकरेज कयो ऐं मुख़्तलिफ़ शयूं ॿुधाईंदो रहियो बल्कि जीअं पुराणा सिंगर आहिनि केएल सेगल आहे बेगम अख्तर आहे मेहदी खेल हसन सेगल जो गाईंदा जाबो दिल हे तो अटकाया उहो मूंखे सम्झ में ई न ईंदा हुन अलाए मां छा सोचंदो हाणे बाबा मूंखे छो थो ॿुधाए हा पर हाणे मूंखे ख़बर पई आहे त बाबा मूंखे छो ॿुधाईंदो बेस पकी करण जे लाइ हा माशाल्लाह ॿुधमि ॿुधी 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 वॾो थियमि ऐं कुझु ॻाइणु शुरू सिखियोसीं या हे हो त हाणे माशाल्लाह उहे सभु शयूं ज़हन में जो वेठल आहिनि त जेको बि आहे तव्हां न चओ सुठो था कयो पर हाणे अहिड़ी ॻाल्हि न आहे जेको बि आहे तव्हांजे साम्हूं आहे तव्हां ॿुधायो सगर त साइण आपदा परवीन खां तव्हां बाक़ाइदा राग जी सिखिया वरिती बाक़ाइदा न थोरी घणी थोरी हल्की स्टार्ट फुल्की। मतिलबु सुरनि जी हा। हाणे जॾहिं तव्हां KTN ते माशाल्लाह सां सुठा हिकिड़ा स्टार थी विया आहियो गाना तव्हां हलनि था हाणे उन्हनि जो रद्द अमल छा आहे तव्हां सां तव्हांखे ईअं चवे थी त फुकराई राग ॻाए बाबा इहो पॉप सिंगर छो थो ॻाए न न ईअं न आहे ॾाढो इनकरेज कयो अथई तमामु घणो इनकरेज कयो अथई फ़ोन वग़ैरह करे ॾाढो शाबाशी ॾींदी आहे एनकरेज कंदी आहे छो जो उहो त बिल्कुलु हिकिड़ो सूफ़ियाना कलाम चवंदा आहिनि बिल्कुलु ऐं तव्हां हाणे पॉप सिंगिंग में अची आयो छा कयूं वक़्त सां गॾु हलणो आहे वक़्त सां गॾु ज़ाहिर न्यू जनरेशन ॿुधे अॼुकल्ह इहे थी उन हिसाब सां पर सूफ़ियाना कलाम बि ॿुधनि था मैडम आपदा परवीन ताईं पुॼण लाइ त असांखे 7-8 जनम वठणा पवंदा ॿिया वाह ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां भला घर में तव्हां ॿुधायो त तव्हांजे वाल साहब तव्हांजी ॾाढी सुठी एनकरेजमेंट कई ऐं चए त ॻाए ॿुध कंसीव कर हिननि खे पर के वरी फैमिली मेंबर अहिड़ा हूंदा आहिनि जेके मना कंदा आहिनि बाबा छा रखियो आहे पंहिंजो पढ़ाई जारी रखो ॻाइण में छा रखियो आहे ईअं तव्हां सां को मसइलो हुया कुझु फैमिली मेंबर्स न कुझु मिटनि माइटनि मां काफ़ी माण्हू अहिड़ा हुया जिन माना एतिराज़ वारियो त न कर ईअं पर बाबा चयो ठीकु आहे जेकॾहिं तोखे स्ट्रगल करणी आहे हिन फील्ड में त कोशिशि करे ॾिस त केसि ताईं तूं कामयाबु थिए थो पर हाणे उन्हनि ई ॾिठो आहे पाण त माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां काफ़ी इज़त आहे काफ़ी शोहरत आहे ऐं हाणे उन्हनि जा मुंहिंजे ख़्याल में चुप थी विया हूंदा न, उन्हनि जा हाणे पॉज़िटिव रिप्लाई आहिनि ॾाढा हाणे पॉज़िटिव जेके व्यूज़ ॾियनि था त न ॾाढो सुठो हाणे असां त चऊं था ॾाढो सुठो ॻाईंदो ॻाए सघे थो हा। ज़रूरु जॾहिं माण्हू हिकु मंज़िल ते पहुचे थो त पोइ हर कोई माण्हू इनकरेज करे थो त असां हिनखे पहुचायोसीं असां हिमत सही कईसीं तॾहिं हिते पहुतो आहे ईअं अची असां तव्हांजे हिकु फैमिली मेंबर खे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो आहे अच्छा ऐं गेस कयो त उहो केरु थी सघे थो एज़ यूजुअली भाउ हूंदो या मतिलबु भाई फैमिली मेंबर असां तव्हांजे हिकु अहिड़े फैमिली मेंबर खे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो आहे जंहिंखे ॾिसी तव्हां
हैरान परेशान थी वेंदो। अच्छा नाज़रीन असां सईद तुनियो साहब जे भाउ खे स्पेशली तौर ते लाड़काणे खां हिन प्रोग्राम में इनवाइट कयो आहे। हू आया आहिनि, तव्हांजे साम्हूं अची रहिया आहिनि सईद तुनियो साहब जा वॾा ब्रदर नदीम तुनियो साहब। क्या हाल आहे? कमर आ गयो यार, किथा किथा माण्हू यार घुराए। बस साईं खे फोन कईसीं असां अच्छा त सईद तुनियो असां गेस्ट आहे KTN स्टार में, तव्हां अचो हुनजे बारे में कुझु ॿुधायो ऐं साईं जन हलिया आया। साईं जी वॾी महिरबानी। साईं तव्हांजो तक़रीबन फेस मिले थो, हिकु मुहांदा बिल्कुलु मिलनि था ऐं चश्मा बि मुछूं आहिनि रुगो तव्हांखे। कॾहिं ईअं थियो माण्हू तव्हां सां अची मिलनि त सईद साहब छा हाल आहे तव्हांजो, घणो वेठो हुजे KTN ते? जी अक्सर लाड़काणे में मां जॾहिं गुज़रंदो आहियां रस्तनि तां मूंखे ई चवंदा आहिनि त साईं तव्हांजो गानो ॿुधी ॾाढो मुछूं कॾहिं रखायो ॿियनि गाननि में न ॿुधी त पोइ जॾहिं मां ॿुधाईंदो आहियां त मूंखे मुछूं आहिनि, हुनखे मुछूं आहिनि, मुंहिंजो नंढो भाउ आहे। उन वक़्तु छा कैफ़ियत हूंदी आहे तव्हां जॾहिं माण्हू तव्हांखे चवंदा आहिनि अच्छा तव्हांजो भाउ आहे माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो ॻाईंदो आहे? ॾाढी ख़ुशी थींदी आहे, तमामु घणी। भला कॾहिं इहो सोचियो हो तव्हां त जीअं हाणे मैडम आबदा परवीन आहे, साण आबदा परवीन, उनजो माशाल्लाह सां दुनिया में नालो आहे, जी इहो कॾहिं सोचियो त असांजे भाउ जो बि दुनिया में नालो थींदो, हिकु चैनल ईंदो जंहिंजे ज़रिए हिननि खे मंज़ा मिलंदी? नंढे भाउ खे नंढे लाइ खां ई सुञाणा, छो जो हे जॾहिं बिस्तरे में बि सुम्हंदो त गुनगुनाईंदो, गाना ॻाए सुम्हंदो? हा गाना ॻाए सुम्हंदो। असां हुनजा लिकी लिकी ॿुधंदा हुआसीं त ॻाए छा? हाणे हिन वक़्तु बसि बिस्तरे में सुम्हंदो गुनगुनाईंदो, बाथरूम में वेंदो त गुनगुनाईंदो त ॾाढो सुठो ॻाईंदो ऐं असां दुआ कंदा घुमंदे फिरंदे गाना ॻाईंदो रहंदो? दुआ कंदा रहंदा आहियूं त हे वधे, वॾी इज़त माणे ऐं इंशाअल्लाह ताला हे इज़त माणींदो। हा सही त ॿुधायो त बाबा साईं मुंहिंजी वॾी इंकरेजमेंट कई। जी जी त बिल्कुलु। पोइ तव्हां छा मुखालफ़त कई हिननि? न न मां पाण सिंगिंग सां मोहबत रखंदो आहियां, मूंखे मूसीक़ीअ सां लॻाव आहे, मूंखे बि मूसीक़ी ॾाढी वणंदी आहे। अच्छा एक्टिंग ऐं उन खां अलावा एक्टिंग बि जेको कंदो? एक्टिंग जो इहो आहे त जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त जॾहिं पिक्चर ॾिसंदा हुआसीं अमिताभ बच्चन जी या ॿिया स्टार्स आहिनि त पोइ पंहिंजी हिकु घर जी छत ते वञी अदाकारी कंदा हुआसीं। माशाल्लाह लिकी करे हा अदाकारी कंदा हुआसीं। पोइ कॾहिं मां हिनखे ठोशा हणंदो हुउमि, हे कॾहिं हे मूंखे हणंदो, हिकु दफ़े हिन मूंखे हयां चई बर्दाश्त कर, हा बर्दाश्त कर, अञा तेज़ हणणु लॻो। हिकिड़ो मूंखे ॾाढो ज़ोर सां अखि में लॻी वियो अल्लाह त मां ई बर्दाश्त कयो, पर सूर ॾाढो वधंदो पोइ त आई कावड़ मां वरी वॾे भाउ खे हथ थो करे पोइ कुटियोमांसि, मां चयोमांसि एॾो ज़ोर हाणे थो भेण। असल में छा थींदो न, जेका फिल्म वग़ैरह ॾिसंदा हुआसीं छत ते वञी को घर जो कमरो बंदि करे पोइ हुनजी माना कंदा हुआसीं, रीमेकिंग कंदा हुआसीं। तूं गुंडो थी जाए मां हीरो थींदुमि, मां त किरी जाए। हुनमें बि माना भाउ बि ॾाढी सुठी, हाणे त हाणे एडवोकेट थी वियो आहे माशाल्लाह, पर साईं बि आहिनि काफ़ी जीव एक्टिंग जा। सही आहे, जंहिंखे मतिलबु ज़रियो मिले कंहिं तवसुत सां कंहिं न कंहिं नज़रियाम ते अचे। हाणे माना जॾहिं सईद ॿाहिरि रहे थो सदाईं रिकॉर्डिंग्स में वोकल करण या रिकॉर्डिंग स्टूडियो में या कराचीअ ते रहे थो, त उन वक़्तु तव्हांजी छा हूंदी आहे फीलिंग त यार लाड़काणे में कॾहिं चकर हणंदो कर घर में बि? हा सिक लॻंदी आहे, घर खे त टाइम माण्हू घटि ॾेई सघे थो जॾहिं शोबिज़ में अचे थो। बिल्कुलु सही दही ॾाढी सिक लॻंदी आहे। ऐं मोबाइल ते हमेशह हुन सां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, असां डेली हिकु ॿ कॉल कंदा आहियूं। छो त मां घर में पंहिंजे फैमिली मेंबर्स में पंहिंजनि दोस्तनि में ॾाढो लाडलो आहियां मां, इहा अलाह जी महिरबानी आहे। इवन मुंहिंजा जेके नंढा असांजी नंढी मुंहिंजी सिस्टर्स आहिनि उन्हनि जो बि लाडलो आहियां मां, हालांकि नंढा ई लाडला थींदा आहिनि पर मां पंहिंजी सॼी पूरी फैमिली जो दोस्तनि में मां अलाह जी महिरबानी सभिनी जो लाडलो आहियां। न न तव्हां बिल्कुलु KTN जा बि लाडला फनकार आहियो ऐं ॾाढा सुठा गुलूकार आहियो। असांजी दुआ आहे त सुठा अदाकार बि साबित थिए। कंहिं त मतिलबु काफ़ी कुझु अहिड़ियूं हेठि मथे थियूं आहिनि न हिन फील्ड में अचण लाइ। ब्रदर मुंहिंजो आहे, माना असां दोस्त आहियूं, भाइर न मतिलबु आहियूं, उहो त रतो रिश्तो आहे पर वधीक दोस्त आहियूं। असां जेके बि ॾुखियाई थींदियूं आहिनि, जेके बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, हिक ॿिए सां शेयर कंदा आहियूं। काफ़ी मदद कई आहे मूंखे नदीम हिन फील्ड में आणण जी, काफ़ी मदद कई अथई। भला साईं तव्हांजो जॾहिं कैरियर जो स्टार्ट थियो इहो गुलूकारी जो, उन वक़्तु तव्हां हिननि खे इहो न चयो त पढ़ाई जारी रख पंहिंजी ऐं सिंगिंग बि हुजे? न न छा आहे त हिन में गट्स ॾाढा, हिन जो आवाज़ु सुठो ऐं हिन में ॾिसूं पिया त इन फील्ड ते रुझान जो हुयुसि त असां इहो बहितर सम्झोसीं त हिनखे हिन फील्ड में आंदो वञे। असां इनकरेज कयोसींसि, बाबा मां फैमिली मेंबर्स। नदीम साहब तव्हां ॿुधायो, पहिरियां त असां एक्टिंग कंदा हुआसीं नंढे हूंदे ऐं हिक ॿिए सां फाइट कंदा हुआसीं, हीरो ऐं विलन थींदा हुआसीं।
सो इन दौरान कॾहिं कोई अहिड़ो वाक़ियो पेश आयो जो तव्हांखे यादि हुजे हमेशह लाइ? हाँ, एक तो असांखे इहो एक्टिंग जो भी शौक़ हो, ॿई कंदा रहंदासीं। ॿियो पैसनि जमा करण जो भी शौक़ हूंदो, माशाल्लाह भंडारो भंडारे में ॿई गॾु कंदा हुआसीं पैसा। पोइ छा थियो जो जॾहिं पैसा काफ़ी भंडारो भरिजी वियो, सईद मूंसां चीट करण लॻो त चई तूं मूंखे पैसा न ॾींदे, सभु मुंहिंजा आहिनि पैसा, एतिरा हफ़्ता तूं पैसा न ॾिना आहिनि। मां चयुमि त यार पैसा त मां तोखे ईमानदारी सां ॾींदो रहियो आहियां, बल्कि मां घणा ॾिना आहिनि तोखे। मां चयुमि भेण मां छा कयां, कहिड़ो तरीक़ो कयां? पोइ मां हिते एक्टिंग शुरू करे ॾिनी, मां रोणे जी एक्टिंग, रोई पिया? रुनुम मां चयुमि यार मां तोखे एतिरा पैसा ॾिना आहिनि, ॾाढो रुनुम ॻोड़ा आयुमि। उन ते छा आहे त राम दिल आहे ॾाढो, एॾो राम अची वियुसि, भांडारो बनी सभु पैसा मूंखे ॾेई छॾे, तव्हां खणो बसि, तोखे न खपनि। माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हांजी माना दरिया दिल बि आहियो तव्हां। नाज़रीन, सईद तुनियो साहब असां सां गॾु आहे, हुननि जा वॾा ब्रदर नदीम तुनियो साहब बि आहे। हुन खां अलावा असांजा ॿिया बि गेस्ट आया आहिनि असांजे स्टूडियो में, पर हुन खां अॻु में असां हिकु नंढिड़ो ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, केॾांहुं वञिजो न। वेलकम बैक नाज़रीन, KTN स्टार में सईद तुनियो साहब असां सां गॾु आहे। जी सईद साहब, तव्हां इहो ॿुधायो त फैंस तमामु वधीक हूंदा तव्हांजा, दोस्त हुते लाड़काने में, हिते बि माशाल्लाह तमामु सुठा दोस्त आहिनि तव्हांजा, त अहिड़ो को दोस्त तव्हांखे जेको तमामु घणो यादि ईंदो हुजे, जंहिंसां वेझड़ में मुलाक़ात न थी हुजे तव्हांजी? हा, हिकिड़ो आहे असांजी फैमिली जो, मुंहिंजो कज़न बि थिए, पर उन्हनि सां एॾी मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, नंढड़ा खां मां ख़र्चु बि वठंदो हुउमि। मतिलबु दोस्ती में? न, मूंखां थोरा वॾा आहिनि जी। त उहो मुंहिंजो बचपन खां वठी हिनमहिल ताईं मूंखे चङी तरह सुञाणनि, ऐं हिनमहिल ताईं ईअं सभु उन दौर खां हिनमहिल ताईं असांजी फ्रेंडशिप रही आहे। जी, एड ईंदी मशहूरु अची करे चवंदी हू मूंखे चङी तरह सुञाणे, हू तव्हांखे चङी तरह सुञाणंदा। हा, ऐं उन्हनि जो बि काफ़ी पार्ट रहियो आहे मूंखे हिन फील्ड में। मतिलबु उहे तव्हां वटि दोस्त बि आहिनि, फैमिली मेंबर बि आहिनि? मुंहिंजा माना मां पंहिंजो वॾो बि सम्झंदा आहियां उन्हनि खे, मुंहिंजा फ्रेंड बि आहिनि, मुंहिंजो कज़न बि आहे। नाज़रीन, असां सईद तुनियो साहब जे हिकु अहिड़े फैमिली मेंबर खे हिते घुरायो आहे जेको हिननि जो दोस्त बि आहे, नंढे हूंदे खां हिननि खे सुञाणे थो। तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे सईद तुनियो साहब जो कज़न ऐं हिननि जो क्लोज फ्रेंड अब्दुल फताह तुनियो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये तव्हांखे ॿुधायो 6:30. This time check is brought to you by Sunsip Lemu Pani. Gravy, gravy. सर, थैंक यू। अब्दुल फताह तुनियो साहब, कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह सिंधो। ख़ुशि आहियो? ख़ैर से तो। ठीक तव्हां ठाक। ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु। सईद तुनियो साहब खां असां पुछियोसीं त तव्हांजा क्लोज फ्रेंड, त हिननि सभ खां पहिरियों तव्हांजो नालो खयो जी। ऐं हुननि तव्हांजा फैमिली मेंबर बि आहियो, कज़न बि आहियो हिननि जा। बिल्कुलु सही। सो हिननि जे बारे में तव्हां ॿुधायो असांखे त नंढे हूंदे कहिड़ी तबियत जो मालिक हुयो? सईद अमन साईं ॾाढी सुठी तबियत जो मालिक आहे, ऐं इन सदस्य जा तबियत ई आहे ऐं जेका हिनखे हिन मंज़िल ताईं वठी आई आहे। बाइख़लाक़ ऐं वॾनि जी इज़त, इहो हिन जो नंढे लाइ खां वठी हिन में इहो गुण रहियो आहे। सही तो ॿुधायो त नंढे हूंदे मां तव्हां खां ख़र्ची बि वठंदो हुउमि, सो इहा ख़र्ची वरी जमा कंदा हुआ भंडारे ते, वरी ॿई ॿाहिरि पाण में वेही पवंदा हुआ। जमा मुंहिंजी त खपाईंदा, मां शइ ॾींदुमि, जमा पंहिंजे वाल साहिब जी कंदा हूंदा। ॻोठ ईंदा सईद अहमद जन, त पोइ ॾाढो मूंखे मां हिनखे लाइक कंदो हुउसि, वणंदो हिन जूं थोरियूं घणियूं शरारतूं रांदि, या पोइ शहर में वठी वेंदो मां, छो त ॻोठ त महिमान थी वेंदा आहिनि ऐं ॿियो वरी रिश्तेदार बि, त पोइ शयूं वठंदा ऐं मरन मूंखे ई ॾाढो पासो। अच्छा, शरारतनि जी ॻाल्हि निकिती त का अहिड़ी शरारत हुजे हिनजी जेका यादि हुजे तव्हांखे, असां हिते रिकॉर्ड कयो पंहिंजे प्रोग्राम में, नाज़रीन खे ख़बर पए त नंढे हूंदे केतिरा शरारती हूंदा हुआ? शरारत का अहिड़ी न हूंदी, पर यानी ईअं मज़ाक़ अंदाज़ में, जीअं कंहिं ॿार जो अंदाज़ वणे खेॾण जो या ॻाल्हाइण जो या खिलण जो, त हिन जा फेस जेका रीडिंग हूंदी उहा उन वक़्तु बि ॾाढी क्यूट हूंदी ऐं मज़ो ईंदो हो असांखे, त हीअ हरकत करे या खेॾे उन हिसाब सां। जॾहिं हिन प्रोफेशन पंहिंजो अपनायो इहो ॻाइण जो, सिंगिंग जो, उन वक़्तु तव्हांजी छा कैफ़ियत हुई, तव्हांजी छा सोच हुई त हिनखे कंटिन्यू रखे या छॾे ॾे? हा बिल्कुलु, मां संदन हिकिड़ो दफ़ो इहो चयो त पंहिंजो तव्हांखे हिकिड़ो इहो अलाह जे तरफ़ां हिकिड़ी इंसान खे दात आहे,
ऐं हर इंसान में का न का खूबी हूंदी आहे ऐं उहा माण्हू पाण ज़ाहिर कंदो आहे पंहिंजी महिनत ऐं सचाई सां। महिनत ऐं सचाई आहे जेका इंसान खे अज़मत जे तरफ़ वठी वेंदी आहे। त मां हिनखे इहो चवंदुमि त बाबा जेकॾहिं तव्हांखे महिनत करणी आहे, तव्हां शौक़ु बि आहे तव्हांखे, त उन प्रोफेशन में अचो, उनखे तव्हां सचाई सां वठो। जेकर उनखे तव्हां सचाई सां फॉर टाइम बीइंग जेकॾहिं उनखे तव्हां बसि पंहिंजी इंटरटेनमेंट करे वठंदो त पोइ त न आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे उन में कुझु करिणो आहे त पोइ तव्हां उनखे सचाई सां वठो। मां इहो हुनखे हमेशह चवंदुसि, या उनखे तव्हां छॾे ॾियो ऐं या का पंहिंजी ॿी का चॉइस हुजे। सुठी महिनत कई आहे, पंहिंजो नालो कमायो अथऊं। तव्हां ॿिन्ही खां हिकिड़ो सवाल पुछंदुमि, फैमिली मेंबर बि आहे तव्हां हिननि जा। जॾहिं हिननि जो गीत ईंदो आहे कोई KTN ते, उन वक़्तु जीअं असांजो बि हलंदो आहे त सभु घर जा भाती गॾु थी वेंदा आहिनि, अचो 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 गीत थो हले हुननि जो, या हिननि जो ड्रामो थो हले, अचो अचो ॾिसूं। सो हिन वक़्तु बि उहा सूरत हाल आहे जॾहिं हिन जो गीत हले त सभु वेझी वञनि KTN ते ॾिसण लाइ। यानी हिकिड़ो माण्हू में माशाल्लाह हिन जो हिकु त असांखे इन जे करे बि घटि फील थींदो आहे त असां जी जॾहिं बि पंहिंजे रिश्तेदारनि जी या दोस्तनि जी गैदरिंग थी आहे त पोइ सईद खे चवंदा आहियूं त तूं असांखे ॿुधाए गुनगुनाए। ऐं उन खां पोइ जॾहिं प्रोग्राम या ईंदो आहे त उनखे असांखे यानी पक हूंदी आहे त हिन जो सुठी परफॉर्मेंस हूंदी ऐं उनखे तसली सां वेही ॾिसंदा आहियूं। माना उहा न हूंदी आहे त हिकु दफ़ो न आहे या बसि अॼु आयो त हुनखे ॾिसो। वन डे क्रिकेट न आहे पाकिस्तान हिंदुस्तान जी। सही त तव्हांजा फ्रेंड बि आहिनि, साईं फताह साहब ॿुधायो, ऐं तव्हांजा कज़न बि आहिनि, फैमिली मेंबर बि आहिनि, पर तव्हां सां शोबिज़ जा फ्रेंड बि तमामु घणा गॾु हूंदा आहिनि। उन्हनि में क्लोज़ फ्रेंड तव्हांजो कहिड़ो आहे शोबिज़ में? जीअं ॾिसो न, मुंहिंजो भाउ आहे या मुंहिंजा कज़न आहिनि, त इन सां मुंहिंजी फ्रेंडशिप वारो माना पूर्ण रिश्तो त आहे पंहिंजो, पर दोस्ती घणी रही आहे। इन करे असां हिकु ॿिए खे घणो सुञाणींदा आहियूं। पर काफ़ी रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेके उन खां बाद में वरी जेके माण्हू पाण ठाहींदो आहे, उहा प्योर फ्रेंडशिप हूंदी आहे। उन में जेको मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे उहो नदीम मीरानी आहे। ऐं शोबिज़ में त हाणे गॾु ई आहियूं, त तव्हां हुनखे शोबिज़ जो फ्रेंड चई सघो था। जॾहिं उहो असांजो KTN स्टार हुयो त तव्हां हुन सां गॾु आहियो शोबिज़ जा फ्रेंड? तव्हां ख़बर यादि बि आहे तव्हांखे? बिल्कुलु, याददाश्त मुंहिंजी एतिरी कमज़ोर न आहे। नाज़रीन, असां सईद तुनियो साहब जे हिकु शोबिज़ जे फ्रेंड यानी बेस्ट फ्रेंड नदीम मीरानी साहब खे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो आहे। अचो त हुननि खां कुझु ॻाल्हियूं पुछूं था सईद तुनियो साहब जे बारे में। तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे असांजो KTN स्टार नदीम मीरानी साहब। नदीम मीरानी साहब कीअं आहियो तव्हां? दुआ है अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से करम आहे। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु ठाक। सईद तुनियो साहब खां पुछियोसीं असां तव्हांजो बेस्ट फ्रेंड कहिड़ो आहे, हुन तव्हांजो नालो खयो। तव्हां खां जॾहिं असां पुछियोसीं तव्हांजो बेस्ट फ्रेंड कहिड़ो आहे, तव्हां सईद तुनियो साहब नालो खयो। नालो खयो छा मक़सदु हुओ त दोस्त त आहियूं। बिल्कुलु दोस्त आहियो, पर इहा दोस्तीअ जी जेका बुनियाद आहे इहा किथां पई, शुरूआत किथां थी दोस्ती जी? जीअं त मां पंहिंजे इंटरव्यू में बि इहो ॿुधाए चुको हुयुसि, कंहिं इंस्टीट्यूट में मां पढ़ंदो हुयुसि, BCS कंदो हुयुसि। इन दौरान ई सईद सां मुलाक़ात थी, हिन जी जॉब इहो अथई पंहिंजी, उन दौरान ई शुरूआत थी। नदीम, तव्हां माशाल्लाह सां गॾु ॻायो बि था ऐं गॾु हूंदा आहियो, सो तव्हां हिनखे शोबिज़ में कीअं था ॾिसो, कीअं था महसूसु कयो त हीउ जे हिन वक़्तु आहे जे मक़ाम ते तव्हांजी नज़र में अञा मथे वेंदो या? मां हिन जो सुठो दोस्त आहियां। मां त हमेशह हिन जे लाइ दुआ घुरंदुसि त अलाह साईं हिनखे अञा वधीक तरक़ी ॾे ऐं माशाल्लाह जंहिं मंज़िल ते आहे उन मुक़ाम खां तमामु घणो ऊचो रहे। ऐं ॾिसण जे हवाले सां ॾिठो वञे त ही आर्टिस्टिक माइंड आहे ऐं सिंगिंग जे हवाले सां माशाल्लाह हिन में तमामु घणो टैलेंट आहे, सुरीलो आहे। ईअं न आहे त मुंहिंजो दोस्त आहे जंहिंजे करे मां हिते हिकदमि तारीफ़ कयां थो, त हाणे नाज़रीन बि ॾिसंदा रहनि था, ॿुधनि था, हिनखे पसंदि कनि था। माशाल्लाह हिन जा जेके गीत आहिनि तमामु सुठा विया आहिनि ऐं काफ़ी क़दुरु ॿिया बि हिन जा अचण वारा जेके गाना आहिनि उहे बि माशाल्लाह सुठा अथसि। ॻाइण जे हवाले सां त तमामु बहितर। ऐं उन खां अलावा पंहिंजो हिनखे तमामु घणो शौक़ु आहे अदाकारी जो, छो त हिन जो माइंड जेको आहे बिल्कुलु मां चवंदुसि हिनखे तव्हां ॿिए कंहिं क़िस्म जो को बि कमु चओ, भले हुनजी केतिरी बि बेनिफिट न हुजे, पर जेकॾहिं सिंगिंग जे हवाले सां या अदाकारी जे हवाले सां जेकॾहिं तव्हां हुनखे भेट कराईंदव न त हुनखे प्रेफर कंदव। माना नदीम, कॾहिं ईअं थियो जो जेलसी अची वई तव्हां ॿिन्ही जे विच में, या तव्हां
वेट या हिननि वटि अलाह साईं ने करे शो जे दौरान या रिकॉर्डिंग असांजी छा त बेसिकली शोबिज़ जे हवाले सां काई बि दोस्ती न आहे। शोबिज़ जे हवाले सां गॾिजी कमु कयूं था, हिक ॿिए जी सपोर्ट आहियूं असां, बाक़ी असां दोस्त त पहिरियां खां आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जी कॾहिं बि असां मंझि का कोन आई रहे। तव्हां ॻाल्हि कई साईं खां, बल्कि साईं तव्हां टिनी खां गवाही मिली वई आहे त हिननि खे अदाकारी ॾाढो शौक़ु आहे। बिल्कुलु तो असां वटि बि हिकिड़ो सिलसिलो आहे हिते जादू जी डॿी रखंदा आहियूं, हुन में हिकु अहिड़ी सिचुएशन रखंदा आहियूं जेका हुननि खे स्टार खे पूरी करणी पवंदी आहे। सही सही जी हा, तो हाणे ॾिसूं था त साईं जे नसीब में कहिड़ो कुमो थो निकिरे। थोरो ख़्यालु सां खोले थिए। हा तमाकू थींदो आहे। तव्हां पढ़ंदो? जी साईं, सही मां बि पढ़ियल आहियां, मां पढ़ी सघां थी सघे तो को ॿियो पढ़ी वञे, अच्छा लिखियल हिकिड़ो हुजे ऐं न करे सघे उहो ॿियो पढ़ी वञे। जी सिचुएशन आहे त तव्हांखे हिकु धाड़ियल किरदारु अदा करिणो आहे। माशाअल्लाह। धाड़ियल अचे थो हिकु माण्हू खे अॻवा करणु, पोइ हुनखे हुनखां पूरो थो करे अॻवा थो करे बहरहाल हाणे तव्हांजे टैलेंट ते आहे। सो इन बहाने सां तव्हांजी ऑडिशन बि थी वेंदी, डायरेक्टर असांजा KTN जा बि ॾिसंदा ऐं तव्हांखे ज़रूरु कास्ट कंदा। सो हाणे सईद साहिबु सिचुएशन अहिड़ी निकिती आहे जो तव्हांखे धाड़ियल किरदारु करिणो आहे। मज़लूम जो किरदारु मां कयां थो मगवी जो। अच्छा बिस्मिल्लाह, कोशिशि कयूं ॾिसो तव्हांजी ऑडिशन बि थी वञे। ठीकु आहे। मां बस जे इंतज़ार में बीठो आहे, तव्हां थोरो करणु अचो था मूंखां। ठीकु आहे, छा पुरींदो तव्हां मोबाइल? बसि मोबाइल घणी जेका थिए। अतई दे मोबाइल। हा साईं छो आहे त बसि ठीकु आहे, तूं मोबाइल तो मां परियां जी जी बस इंतज़ार में बि न बस या हिते स्टूडियो में ईंदी छा? थोरो ॾेढ हलो ठीकु रेट जी साहिब जी। मोबाइल कढ, कढ मोबाइल चाहियां थो, कढ साहिब मोबाइल न आहे साहिब। कढ न त खोपड़ी उॾाए छॾींदो, कढ साहिब तूं छो थो रखे साहिब? मां कान थो रखां, कढ थोरो मां ब्रेक कंदा आहिनि थोरो। साहिब मोबाइल में कार्ड कोन थी साहिब। अरे बि खपे तव्हांखे, हेॾे कर हेॾे कर। ॿुधो घणे वधी मोबाइल? जी घणे वधी आई? बाबा वठी नी साहिब। बाबा वठी न चङो खणी लाइ। घड़ी मुंहिंजी आहे। अरे खणी लाइ ईअं ठोसे वरी हाणे साहिब धक्को लॻंदो। धक्को लॻंदे त छा थी तूं खणी लाइ? साहिब आंगन अरे लाइ अची मां घड़ी लाइ। आंगन वारो पिस्तौल काथा हूंदो साहिब? अरे पिस्टल में असली पिस्टल माणी गोली जेको आहे पेट न फाड़े जाए। जल्दी साहिब किले थो भाऊ जी ॾे रो हाणे जी ॾे घड़ी ॾे। ॾे बाबा मारींदो। यार कहिड़े क़िस्म जो अथव इहो? भाऊ धड़े लाइ तूं? हा मां धड़े लाइ जल्दी घड़ी ॾियण त ईअं भाऊ ॿुधो ॿियो अंदरि छा पियो अथई? कुझु न आहे साहिब। पैसा पैसा घणा पिया अथई? पैसा ॿुधाए। पैसा न आहिनि साहिब। हा पैसा न आहिनि बाक़ी ईअं छा कराची में ईअं थो घुमे पियो साहिब। तव्हां धड़े लो कोट लाइ? भाऊ तव्हांखे कॾहिं पुलिस अॻवा कयो आहे? मां घणा जेल कटिया आहिनि चिरिया तो ख़बर ई न आहे। कढ पैसा कढ, घणा पिया अथई? साहिब पैसा कोन्हनि साहिब। हा तूं आई केरु मूंखे इहो ॿुधाए। मां साहिब मां पुलिस वारो आहियां। पुलिस? हा हा पुलिस वारो? जी जी वाह वाह ज़बरदस्त 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 ॾाढी सुठी एक्टिंग कई यार तव्हां त माशाल्लाह सां वियो। मुंहिंजे ख्याल में हाणे असद कुरैशी ईंदड़ फिल्म में साईं धाड़ियल हूंदो। बिल्कुलु धाड़े हूंदो, पर शेप इन जो जेका धाड़े न वारो कोन्हे। ऑटोग्राफ वठंदियूं नी छोकिरियूं। हा छोकिरियूं ऑटोग्राफ वठंदियूं आहिनि, गानो पसंदि कंदियूं आहिनि भला बसि। जॾहिं छोकिरा ऑटोग्राफ वठंदा आहिनि हुन वक़्तु छा कैफ़ियत हूंदी? उन वक़्तु उहा कैफ़ियत हूंदी आहे जेॾी महिल छोकिरियुनि जी हूंदी आहे, चङो छोकिरियुनि जी तव्हांजी महिल हूंदी आहे। इहा कैफ़ियत हाणे ॾिसूं था तव्हांजी कैफ़ियत कीअं आहे, छो जो असांजो प्रोग्राम बि अहिड़ो आहे जंहिंमें ऑटोग्राफ वठंदा आहियूं असां अच्छा स्टार खां, उन्हनि खां कमेंट्स वठंदा आहियूं, व्यूज़ वठंदा आहियूं। असां हिकिड़ो ऑटोग्राफ बुक रखियल आहे। सो बर महिरबानी तव्हां पंहिंजा हिन में व्यूज़ ॾियो ऐं सुठा व्यूज़ ॾियो मुंहिंजे बारे में, असांजी डायरेक्टर जे बारे में, असांजे प्रोग्राम जे बारे में, त तव्हांजी महिरबानी थींदी। अच्छा जी वाह वाह ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं लिखियूं था, अंग्रेज़ी में लिखियूं, पोइ इहो ट्रांसलेट कराए वठूं था माशाल्लाह सां। ॾाढा सुठा अखर आहिनि तव्हांजा, सम्झ में नथा अचनि हिकिड़ी अलॻि ॻाल्हि। नदीम यानी साहब तव्हां वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां वटि आया। तव्हां अॼुकल्ह ॾाढा मसरूफ़ आहियो, एडिटिंग बि कयो था, डायरेक्शन बि, एक्टिंग बि। बसि इहो तव्हांजो अहसान आहे असांजे मथां, तव्हां असांखे यादि फरमाए था कयो। न साईं बिल्कुलु तव्हां त यादि आयो असां सां, बल्कि हर वक़्तु गॾु आहियूं। ऐं नदीम तुनियो साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वकालत जेको वक़्तु हूंदो आहे उन ॾाढो क़ीमती हूंदो आहे। सुबुह जो कोर्ट, राति जो वरी ऑफिस पंहिंजी, वरी क्लाइंट सां ॻाल्हाइण ॿोलाइण। मां बि शुक्रगुज़ार आहियां KTN जो तव्हां दावत ॾिनी हिते आयासीं। न साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अब्दुल फताह तुनियो साहब तव्हां आया असांजे प्रोग्राम में, तव्हांजी वॾी महिरबानी। सही तुनियो साहब आख़िर में असां पंहिंजे स्टार खे हिकु अहिड़ो तोहफ़ो कंदा आहियूं जेको हमेशह उन्हनि खे यादि रहंदो। असांजी सिंध जी सूंहं शाह लतीफ़ जो रिसालो आहे हिन में, ऐं हीअ हिकिड़ी नई रिवायत आहे। हर प्रोग्राम में कोई कंहिंखे गुल ॾींदो आहे, कोई कंहिंखे टी शर्ट ॾेई छॾींदो आहे, टोस्टर ॾेई छॾींदो आहे।
पर ही हिकिड़ो अहिड़ो तोहफ़ो आहे अमूल तोहफ़ो जंहिंजी का क़ीमत न आहे त हीउ तोहफ़ो शाह साहिब जो रिसालो तव्हांजी नज़र तव्हांजी वॾी महिरबानी त असांजे प्रोग्राम में आया नदीम साहिबु ऐं अब्दुल फताह साहिबु मीरानी साहिबु ऐं आख़िर में असांजो हिकिड़ो ग्रुप फोटो थींदो आहे जेको असां पंहिंजी लाइब्रेरी में रखंदा आहियूं यादगार तौरु त तव्हां असांजे प्रोग्राम में आया असांजे प्रोग्राम खे 4 चंड हणी छॾियो सो प्लीज़ तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं त थोरो क्लोज़ थी वञो ताकी असांजो जेको टेक्निकल अमलो आहे इहो हिकिड़ो ग्रुप फोटो कढे ऐं नदीम मीरानी साहिबु तव्हां मुंहिंजे भरिसां बीहो त जीअं माण्हू तव्हां सां गॾु मूंखे बि ॾिसनि सूरज सुमरो जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि हैसियत आहे पहचान आहे बिल्कुलु त साम्हूं ॾिसंदासीं ऐं चवंदासीं से चीज़ ज़मीन अर्श आला आसमान सारा ज़मीन अर्श आला आसमान सारा इहे नूर कहजे मां पैदा थिया इहे नूर कहजे मां पैदा थिया सो मोहम्मद 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 मिठो मोहम्मद 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 मिठो ज़मीन अर्श आला आसमान सारा ज़मीन अर्श आला आसमान सारा इहे नूर कहजे मां पैदा थिया इहे नूर कहजे मां पैदा थिया सो मोहम्मद 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 मिठो मोहम्मद 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 मिठो आदम शीश यहया सुलेमान सारा आदम शीश यहया सुलेमान सारा इब्राहीम ईसा ए मूसा प्यारा इब्राहीम ईसा ए मूसा प्यारा मूसा प्यारा नबी है वली सब सिकंदर दारा नबी है वली सब सिकंदर दारा इहे कहे दर्जा गदागर बन्या इहे कहे दर्जा गदागर बन्या सो मोहम्मद 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 मिठो मोहम्मद मोहम्मद मिठो झंगल झर जबल में जेके रहन था झंगल झर जबल में जेके रहन था मिरू मच्छर मांगर ऐसे सर सुझन था मिरू मच्छर मांगर ऐसे सर सुझन था से सर सुझन था कई जानवर जी सुरना सुरन था कई जानवर जी सुरना सुरन था इहे रिज़्क़ कहता खाइन थिया इहे रिज़्क़ कहता खाइन थिया सो मोहम्मद 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 मिठो मोहम्मद 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 मिठो अहमद भंगो कोट आयो अहमद भंगो कोट आयो छॾे मुल्क मकरा सूरत में समायो छॾे मुल्क मकरा सूरत में समायो सूरत में समायो जंहिं ख़ातिर ससीअ जे अधोगी सॾायो
जंहिं ख़ातिर ससीअ जे आधो बि सॾायो हज़ारे शफ़ी जहिड़ा कंहिं दूर घाया हज़ारे शफ़ी जहिड़ा कंहिं दूर घाया ओ मोहम्मद 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 मिठो मोहम्मद मोहम्मद मिठो ज़मीन अर्श आला ऐं आसमान सारा ज़मीन अर्श आला ऐं आसमान सारा इहे नूर कंहिंजे मां पैदा थिया इहे नूर कंहिंजे मां पैदा थिया सो मोहम्मद 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 मिठो मोहम्मद 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 मिठो मोहम्मद 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 मिठो वसीलो असांजो तूं हली आया